सरदार साईं अवां मूंखे ॿिए मुल्क ख़रीद करे छॾियो। सच पुछो त जेका नई ज़िंदगी मूंखे मिली आहे न, इहा अवां जी अमानत आहे। कंहिं बि ॾुखी घड़ीअ में अधु राति जो जेकॾहिं तव्हां मूंखे सॾु कंदव त हीउ बंदो तव्हांजे सॾ में सॾु ॾेई अधु राति जो बि हाज़िर हूंदो। साले मूं तो ते को बि थोरो नाहे कयो, बल्कि पंहिंजो फर्ज़ अदा कयो अथो। छो जो हिकु सरदार ते इहो लाज़िम आहे त हू पंहिंजे राज भाग जी ख़बर लहे ऐं पंहिंजे माण्हुनि जे ॾुख सुख में कमु अचे। काश सरदार साईं जेकॾहिं सिंध जे हर सरदार खे इहा ॻाल्हि सम्झ में अची वञे त हीअ हाञा ई न थियनि। साले हूं तुंहिंजी जान बचाइण जो क्रेडिट सुठे खां ॾे थो वञे, छा सम्झई? सच था चओ सरदार, छोडो ख़ान त वाकई जवान जो पुटु आहे। हुन पंहिंजी जान जी परवाह बि न कई राति। साले हाणे तुंहिंजो छा इरादो आहे? छो जो पुलिस तोखे सुकून सां वेहण कोन ॾींदी। छा सोचियो अथई? सरदार साईं मूं सोचे छॾियो आहे त मूंखे छा करणो। साले तूं मूंखे ॿुधाए सघीं, थी सघे थो त आउं तुंहिंजे कंहिं कम अची सघां। सरदार साईं मूं छंगो वसाइण जो फ़ैसिलो कयो। वरी बि सोचे वठ साले, इहा हिकु अहिड़ी दुनिया आहे जंहिंजो हर रस्तो मौत जी गुफ़ा मां गुज़रे थो। जेकॾहिं न कंहिं हिकु दफ़ो उन जहान में पेर पातो त पोइ सॼी उमिरि उन जहान मां ॿाहिरि न निकिरी सघंदो। वरी बि सोचे वठ। सरदार साईं हू चवंदा न आहिनि त बुख मजबूरी ऐं हालात इंसान खां सभु कुझु कराईंदी आहे। सो मूं पंहिंजे हालातनि खां घणो कुझु सिखियो आहे। जंग जा जानवर इंसान खां घटि ख़तरनाक हूंदा आहिनि, पर इंसान जॾहिं अशरफुल मखलूकात जे रुतबे खां हेठि किरंदो आहे न, त उन खां पोइ कुझु बि करण लाइ तयारु हो। कुझु बि। हा तूं सही थो चवीं। जेकॾहिं न इंसान बुछड़ाई ते लही अचे त उहो किने खां किने जानवर खे मात ॾेई सघे थो। वेरुन जी वस्ती, वेरुन जी वस्ती। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।